कतल न रुॻो ज़ाइके पर एनर्जी बूस्टर जे हवाले सां बि सुञाती वञे थी। कतल में शुगर जे मरीज़नि खे छॾे हर माण्हूअ जे लाइ सिहत जा अनेक फ़ाइदा आहिनि, जन बाबति असां बि केतिरा ई भेरा ॿुधाए चुका आहियूं। पर छा तव्हांखे ख़बर आहे त सियारे जी मौसम में कतल जा फ़ाइदा ॿीणा करे सघजनि था। कतल में ग्लूकोज़, आयरन, पोटाशियम, कैल्शियम, विटामिन्स ऐं मैग्नीशियम जजे मिक़दार में हूंदा आहिनि, जेकी सिहत लाइ अहम जुज़त आहिनि, पर उहे सियारे जी मौसम में वधीक फ़ाइदेमंद हुजनि था। इहो ई सबबु आहे त कतल जिस्म खे गर्मी ॾींदड़ खोराक मञी वेंदी आहे। इन सां गॾु खीर जे फ़ाइदनि जी बि सभु कंहिंखे ख़बर हूंदी त इहो ज़हनी, जिस्मानी तोड़े हॾनि जी ताक़त लाइ केतिरो ज़रूरी आहे। पर जेकॾहिं कतल ऐं खीर गॾाए खाइजनि त सियारे जी मौसमी बीमारियुनि खंघि, ज़ुकाम, बलगम ऐं थधि लॻण वारे अमल खां बची सघिजे थो। इन सां गॾु कतल वारो खीर जिस्मानी ताक़त जो बि बहितरीन ज़रियो हूंदो आहे। उन करे राति जे वक़्तु खीर में 3 खां 4 ॻड़ियूं कतल जूं ऐं 2 खां 4 दाणा नंढे फ़ोटनि जा विझी उनखे काढ़े थधो थियण खां पोइ इस्तेमालु कयो वञे त इहो ॿारनि, औरतुनि, तोड़े मर्दनि जी गॾियल सिहत लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। कतल जूं 3 खां 4 ॻड़ियूं रोज़ नेराने खाइण सां सहिके, दम ऐं एलर्जीअ जी बीमारियुनि खां बि महफ़ूज़ रही सघिजे थो। न रुॻो एतिरो, पर कतल खे धोई साफ़ करे कंहिं पाणीअ में पुसाए रखिजे। सुबुह जो उहो पाणी ऐं कतल जूं खखड़ियूं कढी उनखे ब्लेंडर में पीहे उनजो जूस ठाहे पीजे त कब्ज़ीअ मां मुकमल तौर छुटकारो माणे सघिजे थो। कतल जो इहो पाणी ऐं जूस दिलि जी सिहत ऐं रत जी रॻुनि लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदो आहे। कतल में मौजूदु मैग्नीशियम ऐं पोटाशियम हाई ब्लड प्रेशर जी सतह खे घटाईंदा आहिनि। उन करे रोज़ 4-5 कतल जूं ॻड़ियूं खाईंदड़नि खे ब्लड प्रेशर ऐं दिलि जा मसइला तमामु घटि थींदा आहिनि।